अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ईंदे लथी उञ पेर भरींदे ठरिया मंझ वेरी सुञ कर लधे ऋण उकारिय। भलारे भिटदाणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मीडियम महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 27 जनवरी 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। पाण ॼाणूं था त बदमनी वधी वण थी वई आहे, पर समाज में वधी वियल क़बीलाई झेड़ा हयातियूं खसे रहिया आहिनि। सागड़ भरसां चोटियारी वारे इलाइक़े में पिणु अहिड़ो ई वाक़ियो पेश आयो। ॻोठ जानी जुणेजो में ॻोठाणनि ते हमिलो कयो वियो, जंहिं दौरान 3 ॼणा क़तल थी विया, 16 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ज़मीन जे मामले तां थियल झेड़े में ॻोठ जानी जुणेजो जा रहवासी 50 सालनि जो मुश्ताक जुणेजो, अली बख़्शी अब्दुल रसूल जुणेजो क़तल थी विया। क़तल वारे वाक़े बाद चोटारियूं शहर त बंदि थी वियो, पर सागड़ में पिणु फायरिंग करे शहर खे बंदि करायो वियो। मक़तूलनि जे वारसनि एहतिजाजी धरणा हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जॾहिं त मक़तूलनि जा वारस इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त PPM ने अलाउद्दीन जुणेजो हमिलो करायो आहे। तोड़े जो अलाउद्दीन जुणेजो अहिड़नि इल्ज़ामनि खे रद्द करे थो, पर पुलिस ॿुधाए थी त हमिलो कंदड़ धुर जो हिकु ज़ख़्मी मोहम्मद अली जतोई अलाउद्दीन जुणेजे जो हारी आहे। हाणे त इहा बदमनी सागड़ ताईं अची पहुती आहे। कश्मीर ऐं कदकोट समेत जैकमाबाद ज़िलो पिणु धाड़िलनि जे रहम करम ते आहे। क़बीलाई दहशतगर्दी उरूज ते आहे, अमन बि ख़्वाब बणिजी वियो आहे। 2 ॾींहं पहिरियां कंदकोट में पिणु अहिड़ो ई अलमनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें जवाबदारनि हिंदू वापारी खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो हो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ काल्ह कंदकोट में हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो ऐं इहो ई मुतालबो कयो वियो त फौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त इहे वारदातूं रुॻो कचे ताईं महदूद न आहिनि रहियूं, हाणे त पके वारनि इलाइक़नि में बि वापारी महफ़ूज़ न आहिनि। सकरनि जे वापारी खे धमकियूं ॾींदे हुन खां 10 ॾींहंनि जे अंदरि 1 करोड़ रुपया घुरिया विया आहिनि। सोन जे वापारी जे घर में नामालूम माण्हू ख़त ऐं पिस्टल जूं 2 गोरियूं उछलाए विया आहिनि, जंहिंमें धमकी ॾिनी वई आहे। जॾहिं त वापारी खे WhatsApp ते पिणु धमकी ॾिनी वई आहे ऐं चयो वियो आहे त 1 करोड़ रुपया कंहिं बि सूरत में असांखे ॾिना वञनि। हुकूमत अहिड़नि वाक़िअनि जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। जॾहिं त ॿिए पासे जॾहिं PPM ने अलाउद्दीन जुणेजे ते बि इहो इल्ज़ाम आहे त चुटारियो में थियल खून रेज़ी में हू मुलविस आहे, त पोइ माण्हू अमन लाइ अपील करे त कंहिंखे करे ऐं कंहिंखे चवे त अमन करायो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अमन लाइ बि हाणे अवाम खे सुजाॻ थियणो पवंदो, सुजाॻी जा सॾ वरनाइणा पवंदा, न त ॿी सूरत में बदमनी जी बाह में हिकु थी पाण सभई सड़ी वेंदासीं। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मीडिया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी वारी ॻाल्हि सुहिणी लाइ लिखी हुई, पर पाण खे ख़बर आहे त सिंध खे बि सुहिणी वांगुरु भाङा करण लाइ हज़ारे मछ मिड़ी चुका आहिनि। हिकु पासे सिंधियूं ज़मीनूं नीलाम थी रहियूं आहिनि,
त ॿिए पासे सिंधू दरिया जे पाणी ते कब्ज़ो कयो पियो वञे ऐं टे पासे मिसकिन माण्हुनि जे ॿारनि लाइ हाणे नौकिरियुनि जा दर बि बंदि थी चुका आहिनि। सिंध जी सूरत हाल ते सारंग अमर लिखे थो, असांखे इन ॻाल्हि ते वीचार गौर ऐं फ़िक्र करणो पवंदो त असां माण्हू शायदि सिज लहंदे सुजाॻ थियण जा हिराक आहियूं। इहो ई सबबु थो लॻे जो असांजे भर पासे ज़िंदगी जे अक्सर वसीलनि ते कब्ज़ो थियण बैदि उन हक़ीक़त जी ख़बर पवे थी हाणे त माण्हुनि जे सिरनि मथां हथियार सिधा आहिनि। इन में शक नाहे त सिंधी माण्हू वॾो वक़्तु निंड में हुआ, पर संदन इन हालत ते कुझु नारेबाज़नि जो इहो चवणु अजायो आहे त भिटाए जा मारूड़ा निपट जाहिल आहिनि जो क़ौम परस्तनि खे नथा लेखिन। सिंध जे हालतनि ऐं ग़रीब माण्हुनि जे रवैयनि जी छंडछाण करे नतीजा कढण बदिरां जज़्बाती रद्द अमल भटकाइण जो सबबु आहे। अॼु सिंध जा मारूड़ा जंहिं घण तरफ़े अज़ाब में घारे रहिया आहिनि, तंहिंजी ज़िम्मेवारी केतिरनि ई सिंध कंदड़नि ते बि आहे। अंदाज़नि 70% खां वधीक सिंधी ॻाल्हाईंदड़ गुरबत खां हेठि हयाती घारनि था ऐं संदन बदहाली ॾींहों ॾींहुं वधे पई। इहा हालत मथनि मढ़ी वई आहे। संदन धरती जे वसीलनि ते धाड़ो हयो वियो, खेनि रोज़गार जा इत्मीनान जोगा मौक़िया न ॾिना विया। सितम ते सितम इहो त सरकारी इदारा साणनि रोज़ानो ॾाढायूं ऐं मथनि तशदुद करे रहिया आहिनि। नादरा, केडीए, तेल, गैस ऐं बिजली वारा इदारा महज़ कुझु मिसाल आहिनि उन जो ॼार आहे जिन में उन्हनि खे फासाए फतकायो वञे थो। उहे इदारा खाइनि पीअनि ऐं उन्हनि जा ऑफिसर अयाशूं त सिंधी माण्हुनि जी महिनत ऐं माल ते कनि था, पर उन्हनि ग़रीब माण्हुनि ते ॾुखिया अण थियणा शर्त मढ़े या रिश्वत सतानी करे खेनि हक़नि खां महरूम रखनि था। उहे निढड़ा मिसाल आहिनि, पर सिंधी ग़रीब आवाम सां ॾाढाइण जो सिलसिलो मुल्की तारीख़ जे मुहड़ खां ई शुरू थी वियो हो, पर जंहिं तेज़ी सां हिन वक़्तु मुख़्तलिफ़ तरफ़नि खां सिंध ते अज़ाब आया आहिनि, ख़तरा मौजूदु आहिनि, उनखे ॾिसी भिटाए जे लफ़्ज़नि में चई सघिजे थो त जंग जरके वात में सिसीअ खेसी ज़ार, मिड़िया मछ हज़ार, भाङा थींदी सोणी। सिंध जी ज़िंदगी जे वसीलनि सां कहिड़ो हशर थियो आहे, उन जा घणा तफ़सील सिंधियुनि खां लिकियल न आहिनि। अॻे जी भेट में पाकिस्तान अंदरि ज़ुल्मनि ऐं लुटमार जो शायदि अहसासु फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे लफ़्ज़नि में त अॼु सिंधियुनि लाइ सिंध जा ॻोठ ऐं शहर सलामत न रहिया आहिनि। नादर शाह जे हमले वक़्तु सिंध में बेराजनि वारियूं ज़मीनूं न हुयूं ऐं न बदीन ऐं हैदराबाद ज़िलनि में तेल निकितो हो, न ख़ैरपुर कंदकोट में गैस ॻोल्हे लधी वई हुई। अहमद शाह अब्दाली जे हमले वक़्तु नूरियाबाद जो सनती इलाइक़ो तयारु न हो। उन वक़्तु इंडस नेशनल ऐं सुपर हाईवे बि न हुआ जिन जा मुआशी फ़ाइदा हू खसे सघनि हा। उन्हनि ॻाल्हियुनि करण जो मक़सदु सिंध जे समूरनि अॻूणियुनि काहनि जे नुक़सान जी सिंध खे अॼु जदीद वसीलनि हथियारनि ज़रिए पहुचंदड़ हाञे सां भेट करणी आहे। अॻु जे समूरनि तबाहियुनि जी भेट करे सघण लाइ घणे लेखे चोखे जी ज़रूरत न थींदी। अॼु जा घण तरफ़ा नुक़सान अवां कैलकुलेटर में बि मुश्किल सां आणे सघंदा। हिन खां अॻिते इस्लामाबाद असां खां फ़हमीम लाशारीअ जहिड़ो साफ़ी बि न खसियो हो ऐं तंहिं वक़्तु हाणोको कैनाल मनसूबो बि आश्कार न थियो हो। सिंधी समाज में हिन वक़्तु जेको समाजी इंतशार ऐं सियासी ज़वाल आहे, उन जो बि तमामु वॾो नुक़सानु सिंध खे हिन वक़्तु नज़र अचे थो। एतिरो ज़वाल आमिर जनरल ज़िया जे दौर में न हो, अलबत्ता उन जो ॿिज उन दौर में छटियो वियो हो। ज़ियाई टोले ऐं अमरीकी साम्राज्य ॿिट थी चूंडियल जमहूरी हुकूमत केराए जेको नुक़सानु मुल्क जी मजमूई आवाम खे रसायो, उहो ई सिंध लाइ बि हाञो साबित थी रहियो आहे। ज़िया मुल्क खे तमामु वॾा फ़ाइदा ॾींदड़ इदारनि खे पंहिंजे ई टोले जे अहिड़नि माण्हुनि जे हथु ॾिनो जंहिंजो न मुल्क ऐं आवाम जे फ़ाइदे सां को सरोकार हो, न वरी उन्हनि वटि इदारनि खे हलाइण जी का अहलियत हुई। हुन जो कमु रुॻो उन्हनि इदारनि खे खाए खपाए छॾणो। जमहूरी दौर में क़ाइमु थियल स्टील मिल, SRTC, रेलवे ऐं राइस रिसर्च कारपोरेशन जहिड़ा वॾा इदारा अॼु छीहूं थी विया आहिनि। फ़िरके जे नाव ते क़तलाम, सिंध जे तालीमी इदारनि खे धाड़िलनि जूं पाथारियूं बणाइण, सिंध जे नौजवाननि खे सिंध जे ई नाले में जहालत ऐं गुंडागर्दी पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में रसाइण वसाइण, हथ वठी हथियारनि जी स्मगलिंग धाड़ियल ठाहिण, अगवा इंडस्ट्री, क्लाशन कल्चर, हीरोइन खां वठी कोकेन ताईं मनशा जो वाहिपो आम ताईं
बिगाड़ आंदो वियो। क़यादत जो बहरान चोट ते आहे। अहिड़ी हालत में कालाबाग डैम बाद कैनाल इशू शदीद थी रहियो आहे। अवाम जा कुझु एवज़ी पंजाब जे 6 कैनालनि ख़िलाफ़ आवाज़ उथारे रहिया आहिनि। जीअं सेनेट में शरीर रहमान ऐं ॿियनि, पर संदसि पार्टी जो उन सिलसिले में रवैयो अजीब ग़रीब आहे। केतिरा ई PP वारा सिंध वासियुनि खे ॿुधाए रहिया आहिनि त उहे उन्हनि कैनालनि जे ख़िलाफ़ आहिनि, पर उन तरह कोई स्टैंड नथा वठनि जो पंजाब जे मागर मच्छनि खे ख़बर पए त PP पंजाब जे कैनालनि जी मुखालफ़त करे रही आहे। PP शहबाज़ हुकूमत खे पंहिंजी हिमायत ख़तमु करण जी वार्निंग ॾेई सघे थी ऐं पोइ नून लीग जे रवैये खे ॾिसी मुनासिब फ़ैसिलो करे सघे थी। मुतालबे बावजूदि हुकूमत पारां गरियल मुफ़ादनि वारी कौंसिल जो इजलास न सॾाइण बाद बि PP कख भञी ॿीणो न करे। ॿियनि लफ़्ज़नि में PP मामरनि खे संजीदा न पई वठे, या वरी उहा इंतज़ार में आहे त सिंध जूं निढियूं पार्टियूं उहा ज़िमेवारी पूरी कनि जेका PP खे पूरी करणु घुरिजे। जेकॾहिं सिंध जी नुमाइंदगी कंदड़ पार्टी इहो रवैयो रखंदी त सिंधी इन मामले ते साथ जे पख़्तूननि ऐं बलूचनि खां केतिरी उमेद रखी सघंदा। अॻे पंजाब ऐं KPK जी ॾाढ परस्त शावनिस्ट इस्तेसाली तबिके तोड़े काफ़ी सियासी माण्हुनि सिंध ते कब्ज़े लाइ सख़्तु ॻाल्हियूं कयूं। मिसाल तौरु पख़्तूननि कराची ते मालिकी जी दावा कई ऐं बलोच बि अहिड़ी ॿोली ॻाल्हाइण लॻा आहिनि ॼण सिंध जी धरती जो को हिसो उन्हनि ख़रीद कयो हो। सिंधी माण्हू बलूचनि लाइ केतिरा नरम आहिनि, इहा का लिकियल ॻाल्हि नाहे। सिंध ऐं बलूचिस्तान जे विच वारो खीर थर जबल टिपी जो बलोच आयो सो सिंधी सॾायो, पर इन ॻाल्हि ते ख़बर नाहे लीडरनि नज़र छो न कई। सेनेट में बि ताज़ो बलूचिस्तान जे नुमाइंदनि कैनालनि ख़िलाफ़ स्टैंड वठण बदिरां बलूचिस्तान सां सिंध जे संदन चवण मूजिबि नामुनासिब रवैये जी शिकायत कई। सिंध में पंजाब जे 6 कैनालनि ख़िलाफ़ माण्हू जेतोणीक आवाज़ उथारे रहिया आहिनि, पर उहे छड़ विछड़ आहिनि, मुनज़िम न आहिनि ऐं उन्हनि में महज़ जज़्बात आहे, न को विज़न आहे, न को नज़रियो। उन में शक न आहे त उन्हनि कैनालनि जे ठहिण सां सिंध जो पाणी उनखे न मिलंदो ऐं उन सां जा तबाही थींदी सा सवलाई सां सम्झी सघिजे थी। पर उनजो मतिलबु इहो न आहे त के माण्हू अंधाधुंध रोडनि ते अचनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं वाज़ह करण जी ज़रूरत हूंदी आहे, जहिड़ो कि जलसे जलूस दौरान जज़्बाती या शकी माण्हुनि खे तक़रीब कारी खां कीअं रोकियो वेंदो, पुरअमन तारुक़ कीअं बरक़रार रखियो वञे, इंतिज़ामिया जे मुमकिन रद्द अमल खे कीअं मुंहुं ॾिनो वेंदो वग़ैरह। पर उन सभ खां अॻु इहो त जदोजहद कंहिं लाइ पई कई वञे, मौक़े परस्तनि ऐं मुफ़ाद परस्तनि खां इन तहरीक खे कीअं बचायो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक सारंग अमर जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण चङी रीति ॼाणूं था त बेरोज़गारी वधी वण थी वई आहे। बेरोज़गारी वारी सूरत हाल ते असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था मियां मीर चांडे जो लिखियल लेख। माक वसंदी अथी रहे, बाग़ में हीर ते अंबनि जे वणनि मां बूर थो छणे, पखी लातियूं लवी झका थिया आहिनि, काइनात कर मोड़े जागी आहे, पखी कुरेज़ कंदे हिक ॿिए खे ॾिसण लॻनि था। ॼण ईअं चई रहिया आहिनि अॼु दाणे पाणी लाइ कहिड़े पार उॾामणो आहे। आऊं अंब जे वण हेठां सुतल आहियां, एतिरे में कुझु नौजवान अची मथां बीहनि था, मूंखे धंधोड़े चवण लॻनि था, हू ॾिस पखी वणनि में दाणे पाणी लाइ परेशान आहिनि, ईअं हाणे असीं बेरोज़गार लाइ परेशान आहियूं। पखियुनि खे त पढ़णो कोन थो पवे ऐं न ई उन्हनि में ख़्वाहिशूं हुजनि थियूं। इंसाननि में स्कूल में पढ़ण खां विधे बहितर आईंदे जूं ख़्वाहिशूं उभरनि थियूं। जीअं झरणे मां पाणी हेठि किरंदो आहे, हर को माइट पंहिंजे ॿार खे हथ खां झले स्कूल मोकिले थो, तॾहिं खां वालदेन ऐं औलाद उमेदनि जे ऋण पट में भटकण लॻनि था ऐं बहितर मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसनि था। औलाद जॾहिं पंहिंजी तालीम मुकमिल करे रोज़गार लाइ दरख़्वास्तूं ऑफिसनि में जमा कराए इंटरव्यू जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थो त आख़िर में खेसि ईअं चई मायूस कयो वेंदो आहे त
त हूअ उन नौकिरी लाइ अहल न आहिनि। असांजे माइटनि मज़दूरी करे तकलीफ़ूं सही केतिरो ख़र्च करे असांखे पढ़ायो। हाणे नौकिरियुनि लाइ उमिरि जी हद मुक़ररु करे असां लाइ नौकिरियुनि जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। ॿियो त नौकिरियूं पैसनि ते ईअं विकिरो कयूं वञनि थियूं जीअं बाज़ार में वखर विकामबो आहे। मुंहिंजूं अखियूं निंड मां खुली थियूं पवनि। ॾिसां थो त बाग फुटी आहे। साम्हूं घाटनि वणनि में पखी चहचाए रहिया आहिनि। चंड जी रोशनी पोणी पइजी चुकी आहे। आऊं चहलकदमी लाइ ॿाहिरि निकिरी थो वञा ऐं वापसि अची कुझु नोट थो लिखां। आऊं रोज़ ख़्वाब ॾिसां थो ऐं निंड मां रोज़ जाॻां थो। साम्हूं बाख बहारनि जी आहे ऐं सूंहं निज़ारनि जी आहे। मुंहिंजा ख़्वाब अधूरा सारा दूर आहिनि मूंखां प्यारा। मुंहिंजो कोई थाक न आहे, घर दर जो ताक न आहे। जंहिं मां चंड लियाका पाए रोज़ मूंखे थो जाॻाए। उन वक़्तु मुंहिंजे अॻियां सिंजे उन्हनि लखे ग़रीब नौजवाननि जा उहे सारा ख़्वाब हुआ जेके हू शब रोज़ ॾिसी ॾिसी मायूस थी विया आहिनि। हूअ हर जाइ ते नौकिरी लाइ अप्लाई कंदा रहिया आहिनि, पर जितां किथां खेनि मायूसी पले पई आहे। हिन वक़्तु उहे बि ख़बरूं गर्दिश में आहिनि त जिन नौजवाननि वटि पैसा ऐं वसीला आहिनि उन्हनि खे नौकिरियूं मिलंदियूं, पर जेके ग़रीब आहिनि उहे सरकारी नौकिरियुनि खां महरूम रहिजी वेंदा। कुझु ॾींहं अॻु हिकु हमराह मिलियो जंहिं ॿुधायो त संस भाउ जी नौकिरी लाइ हुन 75 लख ॾेई ASI जो ऑर्डर वरितो आहे। मूं हुन में घोरे ॾिठो। सोचुमि हिन वक़्तु जॾहिं ASI जी नौकिरी लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान वठे थी त उन वक़्तु ईअं सिधो पैसनि ते कीअं सूबेदारे जो ऑर्डर थियो हूंदो। पोइ मूंखे यादि आयो त 1999 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन वसीले मूं लेक्चरार जे उहिदे जी लिखत वारी टेस्ट पास कई। डॉक्टर दोदे महरी जी सलाह ते उन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी सां वञी मिलियसि, जंहिं चयो हो त ऑर्डर लाइ या त गवर्नर सां मिलो या वरी 7 लख जमा करायो। थोरो ई पोइ अरबाब ग़ुलाम रहीम जी वॾ वज़ारत दौरान उहो साॻियो सेक्रेटरी करप्शन में गिरफ़्तार थियो ऐं जेल मोकिलियो वियो। मूंखे ताज़ो ई हिकु पुलिस ऑफिसर ॿुधायो त संदसि पुट लाइ खेसि 22 लख ॾियण ते सूबेदारी जी आछ थी, लेकिन संदसि पुट अहिड़ी ऑफर खे ठुकराए छॾियो। हूअ बिज़नेस में दिलचस्पी थो वठे। हिन वक़्तु नौकिरी ॾियण जे बहाने सिंध में केतिरा ई अहिड़ा गिरोह मौजूदु आहिनि जेके माण्हुनि खां किरोड़े रुपया वठी खेनि ठगे रहिया आहिनि। अहिड़ा ठग त अॻे वक़्त में बि हुआ। साल 1873 में बरतानवी अमलदार ठगनि जी ज़िंदगी बाबति हिकु मालूमाती किताब हिकु ठग जा एतिराफ़ लिखी शाया करायो हो, जंहिंमें पंडारे ठग अमीर अली ऐं हुनजे हवारिन दुल्हा फ़क़ीर, सरफराज़ ख़ान, सब्ज़ी ख़ान, चीटो गफ़ूर ख़ान ऐं गुणेश ठगनि जूं दिलचस्प ऐं तफ़सीलवार अहवाल लिखियलु हो। पोइ उन्हनि ठगनि मां कुझु ठग सिंध ऐं काठियावाड़ ॾांहुं लॾे हलिया विया। कीअं चइजे त सिंध में अॼुकल्ह ठगियूं कंदड़ उन जी नस्ल मां आहिनि। ताज़ो अख़बारनि में पढ़ियमि त हिकु महा ठग 50 करोड़ रुपया मुख़्तलिफ़ नौकिरियुनि जे बहाने मुख़्तलिफ़ माण्हुनि खां फुरे वरिता आहिनि। हीअ वॾी ठगी आहे। अहिड़नि ठगनि जूं ठगियूं पंहिंजी जाइ ते, पर सरकारी इदारनि में वेठल ऑफिसर मेरिट जी लताड़ करे ग़रीब नौजवाननि सां ठगी करे रहिया आहिनि, जंहिंसां हिन दौर जूं मुआशी ऐं मुआशरती हालतूं बदतर थींदियूं थियूं वञनि। हिन वक़्तु चौकीदार, पटेवाले, बेलदार जे नौकिरियुनि जो ऑर्डर बि वज़ीर जी मंज़ूरी सां थिए थो, जिन खे अॻे वक़्त में उन्हनि खां मथियूं ऑफिसर रखंदो हो। मूंखे यादि आयो हिकु साल अॻु हिकु वापारी चयो त मूंखे 7 लखनि में बेलदारे जो ऑर्डर मिले थो, वठी थो छॾियां। घर वेठे पघार पियो मिलंदो ऐं आख़िर में पेंशन बि मिली पवंदी। मूं हुनखे चयो त तूं ग़रीबनि जे हक़ ते धाड़ो थो हणी। चयाईं त जेकॾहिं कंहिं ग़रीब वटि 7 लख हुजनि त पैसा ॾेई नौकिरी वठे, आउं उन नौकिरी वठण तां हथ खणां थो। वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजे जी हुकूमत में अक्सर नौजवाननि खे नौकिरियूं मिली वेंदियूं हुयूं। हुन जे दौर में 5 नुकाती प्रोग्राम हेठि तरक़ियाती कम बि तमामु घणा थिया। उन खां पोइ वारनि दौरनि में नौकिरियुनि जा ऑर्डर चूंडियल नुमाइंदनि जे हथ में ॾिना विया, जिन मां अक्सर नुमाइंदनि नौकिरियुनि विकण जो कारोबार ठाहे छॾियो। पेरनि ते बीठल नौजवाननि पैसा ॾेई नौकिरियूं वरितियूं, जॾहिं त ग़रीब नौजवाननि वञी मज़दूरी कई। मूं ताज़ो हिकु MNA खे मुंहिंजे फ़र्ज़नि जी नौकिरी लाइ चयो त हुन विराणियो फरमाशी प्रोग्राम बंदि आहे। जॾहिं मां हुनजे बंगले मां ॿाहिरि निकिरी रहियो हुउसि त
त हिकु ॼातल सुञातल हमराह चयो त पाण 8 लख जमा कराया आहिनि, हाणे नौकिरी जो टेंशन कोन्हे। सिंध में अहिड़ियुनि हालतुनि में केतिरा ई नौजवान न रुॻो मायूसी जे वर चढ़ी चुका आहिनि, पर हू ज़रे घटि ज़हनी तवाज़न बि वञाए चुका आहिनि। नौजवाननि में वेतर मायूसी सिंध सरकार जे उन ऐलान सां वधी वेई आहे जंहिंमें नौकिरी जी हद 28 साल मुक़ररु कई वई आहे। नौजवान तालीम हासिलु कंदे कंदे 28 सालनि ताईं पहुची था वञनि ऐं पोइ खेनि नौकिरी न मिले त बेकार रहिजी वेंदा। तंहिं करे हुकूमत खे नौकिरी जी हद 35 साल करणु घुरिजे त जीअं नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम थी सघनि। इरफ़ान चांडियो इंटर पास नौजवान आहे। हू मुसलसल बेरोज़गारी सबबि डिप्रेशन जो शिकार रहियो आहे। दिमाग़ी डॉक्टरनि वटि ज़ेरे इलाज बि रहियो आहे। हिकु ॾींहुं उहो ताक़ ते आयो ऐं बेवसी मां चवणु लॻो, साईं नौकिरी न मिली, वही वेह थी वई। आउं टुॿी में हलियो वियुसि। सोचमि, वही केॾो न ख़ूबसूरत ऐं गहरो लफ़्ज़ आहे। वही जी माना थींदी फोह जोबन, जवानी, शबाब, सूंह, उमिरि, जमार, वक़्तु, अरसो वग़ैरह। वही लफ़्ज़ जो ज़िक्र निकितो त मूंखे वही खाते जा पना किताब यादि आयो जो लक्ष्मण कोमल लिखियो। आतम कहाणी जे उन किताब में लक्ष्मण कोमल सतही वाक़िअनि ऐं ज़ाहिरी हालतुनि बयानु करण खां वधीक अंदरि जे उधमन ऐं नफ़सियाती छिकताण खे बयानु कयो हो। लक्ष्मण 1936 धारे कंडियारे में चेलाराम भाटिया जे घर जाओ। पाक हिंद जे विरहाङे पुॼाणा 13 सालनि जी उमिरि में हिंदुस्तान लॾे वियो ऐं 23 डिसंबर 2014 में दहली में वफ़ात कयाईं। वही जवानी जो उहो ॾहाको आहे जंहिंमें जज़्बनि जा गुल टिड़ंदा आहिनि ऐं ज़िंदगी मुहबतनि जे रस्तनि ते हूंदी आहे, पर उहे सभु ॻाल्हियूं तॾहिं लाभाइतियूं रहंदियूं आहिनि जॾहिं माण्हू रोज़गार सां लॻल हुजे। पर जॾहिं कोई नौजवान बेरोज़गार रहिजी वेंदो आहे त उन लाइ ज़िंदगी आरहड़ जी ततल बेपहरी बणिजी वेंदी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मियां मीर चांडियो जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। दर्द खे को रूप न आहे, को रंग न आहे, पर हर दर्द दिल में गहरा घाव छॾे वेंदो आहे ऐं अखियुनि खे लुड़क ॾेई वेंदो आहे। मासूम वजूद जॾहिं बेॾोह मारिया वञनि ऐं उन्हनि सां ज़्यादतियूं कयूं वञनि, उन समूरे दर्द उन दौर खे रखिजे त किथे रखिजे। हिन दर्द खे कहिड़ो नालो ॾिजे जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक मुस्तफ़ा अयाज़ महरी लिखे थो। हिकु दर्द जेको लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे, लफ़्ज़ लुड़क थो बणिजी पए ऐं हिकु सिट बि नीरनि जो दरियाव बणिजी वञे थी। हथ टाइपिंग कंदे मातम करे इहो ई था चवनि त हिन दर्द खे कहिड़ो नालो ॾिजे। उहा दरिंदगी वहशत कंहिंजे खाते लिखिजे। मिठी शहर जेको शराफ़त अमन जे करे हिकु मिसाली शहर हो, तव्हांखे कंहिंजी नज़र लॻी। हिकु जिनसी बघड़ उहो नाक़ाबिले बर्दाश्त अमल कंदे इंसानियत छा हैवानियत खे बि लॼाए चुको। किसो कानून ते अची दंग थो थिए। तव्हां कानून जूं तक़ाज़ाऊं जेसीं पूरियूं थियनि तेसि ताईं मासूम गुॾड़ी कैनात जी कैनात सरापा दर्दी आहे। हिन मासूम खे कहिड़ी ख़बर त इंसानी जे रूप में दरिंदा बि रहनि था जेके नाज़ुक गुरड़नि खे मुरझाइण में बि का शर्मिंदगी महसूसु नथा कनि। हुन जे न अखियुनि में का दीद आहे, न संदन दिमाग़ में इंसानी जो को ज़रो। हूअ जिनसी मरीज़ जिन खे पंहिंजी हवस जो पुराव करिणो आहे से बज़ाहिर हुजनि त इंसानी रूप में था, पर संदन अंदरि वहशत सां भरियलु आहे जिन खे जानवर चवणु जानवरनि जी बि तोहीन थींदी। मासूम ॿारनि सां अन्याव कंदड़ वहशीअ जबलतूं रखंदड़ न रुॻो समाज लाइ कारो दाग़ आहिनि, पर उन्हनि जे करे त मुल्क जी साख बि ख़राबु थींदी आहे ऐं उहा रियासत जी नाकामी चइबी जिते गुलनि ऐं पोपटनि जहिड़ा मासूम ॿार बि जिनसी ॾाढाई जो शिकार थींदा हुजनि। मासूम ॿारड़ा ऐं गुलड़ा त कैनात जी सूंहं हूंदा आहिनि, फितरत जा सदा मलूक रंग आहिनि। मासूम ॿारड़नि जी बाती ॿोली त सारा थक लाहे छॾींदी आहे। हिते उन्हनि सां जेका वेदन थींदी अचे तंहिंखे ॾिसी नेणनि जा बंद भॼी था पवनि।
पंजाब जे कसूर शहर जी मासूम ज़ैनब सां थींदड़ ज़ुल्म अञा विसरियो न हो त सिंध जी मासूम काइनात इन पीड़ा में पीसिजी चुकी। उहे जिनसी वहशतखोर हर हंधि मौजूदु आहिनि, जिन खे पाड़ खां पटे ख़तमु करण लाइ सरकार खे अखियूं खोलणियूं पवंदियूं। अहिड़नि दरिंदनि सां रिआयत बजाए तकड़ा अदालती फ़ैसिला करणा पवंदा। जे मासूम काइनात सां तुर्त इंसाफ़ न थियो त हालतूं ख़राब थी सघनि थियूं। मिठी जेतिरो पुरमन शहर आहे ओतिरो हसास बि, ऐं हिन वाक़े मां अमन दुश्मन क़ुवतूं बि फ़ाइदो वठी सघनि थियूं। जिन खे अहिड़नि वाक़िअनि जो इंतज़ारु हूंदो आहे, खेनि रुॻो तीली ॾियण जी देरि हूंदी आहे। हिकु तरफ़ ॾुखनि में वरतल ख़ानदान आहे त ॿिए तरफ़ वरी मौक़े मां फ़ाइदो वठंदड़ शातिर, जिन खे हिन दर्द जो अहसासु नाहे थींदो। सराण वाक़े खां 3 ॾींहं अॻु भोरीलो ईंदड़ हिकु शागिर्द सां बि जिनसी ॾाढाई जो वाक़ियो पेश आयो हो, पर उन वाक़े ते को सख़्तु नोटिस न वरितो वियो। बसि जवाबदार गिरफ़्तार थियो, मुतासिर शागिर्द खे मेडिकल टेस्ट ते मोकिलियो वियो। हाणे उन जुज़नि जी रिपोर्ट अचण जो इंतज़ारु कयो पियो वञे। सो हिते रिपोर्टूं बि पैसनि एवज़ तब्दील करे इंसाफ़ जूं धॼियूं उॾाइण आम ॻाल्हि आहे। अहिड़े नाकाम मुआशिरे में वहशी जबलतूं वधंदियूं रहंदियूं। करप्शन अॾोही जीअं समूरे निज़ाम खे खाई रही आहे। जेसिताईं करप्शन मौजूदु आहे, ख़ैर न थींदो। मासूम काइनात वारो वाक़ियो शहर में थियो आहे ऐं बर वक़्तु जवाबदार गिरफ़्तार बि थियो आहे। अहिड़ा वाक़िया ॾोराहनि ॻोठनि में बि थींदा रहनि था, जेके या त रिपोर्ट न आहिनि थींदा या राजूणी फ़ैसिलनि जे करे जवाबदारनि खे माफ़ कयो वञे थो। उहो अमल बिल्कुलु ग़लति आहे। थरपारकर में निढी उमिरि जे ॿारनि जी ख़ुदकशी जा वाक़िया बि थी चुका आहिनि। उन जी का जांच करण बजाए मामला लह मिटी कया विया। हिते इहो सवाल मौजूदु आहे त उन उमिरि जा ॿार छो था ख़ुदकशी कनि, उन जे पोयां कहिड़ा सबब आहिनि। उहे पहिरां बि खणणु घुरिजनि। हर ख़ुदकशी ख़ुदि साख़्ता नाहे हूंदी। काफ़ी ख़ुदकशियूं क़तल बि हूंदियूं आहिनि। उन में जिनसी ॾाढाई ऐं जिनसी हरासमेंट वारी ॻाल्हि खे बि रद्द नथो करे सघिजे, छो त उन उमिरि में ख़ुदकशी का आम ॻाल्हि कान चइबी। अक्सर लाशुनि जा त पोस्टमार्टम बि न आहिनि थींदा, जंहिंजो जवाज़ बि इहो ॼाणायो वञे थो त वारसनि पोस्टमार्टम करणु न ॾिनो, या इहो जुमिलो ॿुधण लाइ मिलंदो आहे त ख़ुदकशी कंदड़ जो दिमाग़ी तवाज़न दुरुस्त न हो। कानून जूं बंदि अखियूं 8-9 सालनि जे ॿारनि जी ख़ुदकशी ते बि न आहिनि खुलंदियूं, जॾहिं त ॻोठाणनि खे ख़ुदकशी जे सबब जी सभु ख़बर हूंदी आहे। पुलिस में DIB ब्रांच बि मौजूदु आहे त स्पेशल ब्रांच बि CIA बि, तंहिं बावजूदि का बि ॻुझी जांच नाहे कई वेंदी। तंहिं करे त वहशत में वाध थी रही आहे। हिन वक़्तु मासूम न्याणी संस ख़ानदान जंहिं करब मां पियो गुज़रे, सो लम्हो लम्हो जीव झोरींदड़ आहे। पाण मासूम काइनात लाइ दुआ गो आहियूं त हू जल्द सिहतियाब थिए, ऐं इहा बि घुर था करियूं त हिन वाक़े जी घण रुखी जांच करे जवाबदार जे साथियुनि खे बि सोघो कयो वञे ऐं माहौल ते बि कड़ी नज़र रखी वञे। सिंध में इहा शिकायत बि आम आहे त न्याणियुनि जी प्राइमरी हाई स्कूलनि समेत गर्ल्स कॉलेजनि वटि मोकल जे टाइम उबाश लोफरनि जी लोध फिरा ॾींदे नज़र ईंदी आहे। तंहिं करे न्याणियुनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे ऐं माइटनि जी बि इहा ज़िम्मेवारी आहे त हूअ पंहिंजे मासूम औलाद जी निगहबानी कनि, पाड़नि में रुलंदड़ उबाशनि ते कड़ी नज़र रखनि त जीअं मासूम गुलड़ा महफ़ूज़ रहनि ऐं अॻिते हूअ अहिड़ो दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश न अचे। उन लाइ सरकार ते भाण बजाए पाण खे बि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण घुरिजनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ऐं सहाफ़ी मुस्तफ़ा अयाज़ महेरी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन